सिंध में मकामी चूंडन के ऐलान बाद खानपुर तालखे में सियासी सरगर्मियों तेज थी वयूं। खानपुर में एनपीपी और जेयूआई मकानी चूंडन में गॾिजी हिस्सो वठण लाइ इतिहाद जोड़े वरितो। खानपुर भरसा मदरसा दारुल उलूम में जेयूआई जिले शिकारपुर के सदर अब्दुल्ला पहोड़ और एनपीपी सिंध के सदर अॻूणे एमएनए डॉक्टर इब्राहिम जतोई गडियल प्रेस कॉन्फ्रेंस करे इतिहाद जोड़न जो ऐलान किया। प्रेस कॉन्फ्रेंस में बिन्ही अॻवाणनि खानपुर तालके में मकामी चूंडन बाबत इलेक्शन इतिहाद कायम करण जो ऐलान कंदे चयो त असां अवाम जी भलाई ऐं अवाम जे मसइलनि जे हल लाइ सियासी इतिहाद जोड़ियो आहे। असां मकामी चूंडन में हिक ॿिए सां भरपूर सहकार कंदासीं। हुननि चयो त मकामी चूंडन में असांजा बिहारियल उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदा। सहाफ़ियुनि जे सवाल करण ते जेयूआई जिले सदर अब्दुल्ला पहोड़ चयो त असांजो माज़ी में बि एनपीपी सां इतिहाद रहियो आहे, मगर बाद में उहो इतिहाद ख़त्म थी वियो हो ऐं हाणे ॿीहर इतिहाद कयो आहे। उन्हें इतिहाद के जिले सतह ते खणी वेंदासीं। उन मौके ते एनपीपी अॻवाण अमीर अली खान जतोई, अॻूणो तालका नाज़िम मेहदी हसन जतोई, जेयूआई जिले शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल्ला मेहर, मौलाना गुलाम कादिर बिरोही ऐं ॿिया अॻवाण पिण मौजूद हुआ।